अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। लाहौर जी एहतसाब अदालत में शहबाज शरीफ और हमजा शहबाज खिलाफ केस की ॿुधणी। हमजा शहबाज के अदालत पहुंचायो वियो। अदालत रिमार्क्स ने चयो आहे त शहबाज शरीफ किथे आहे, छा तव्हां ॿई अलॻि अलॻि जेलुनि में आहियो। हमजा शहबाज मौक़िफ़ इख्तियार कयो त आऊं कोट लखपत जेल में आहियां। सिंध हाई कोर्ट में वॾे वज़ीर जे सलाहकारनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत पारां जवाब जमा न कराइण ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त सलाहकारनि खे असेंबली इजलास में शिरकत खां रोकियो वञे। एतिरा सलाहकार आहिनि, को बि जवाब जमा नथो कराए। सरकारी वकील जवाब दाख़िल कराइण लाइ मुहलत घुरी वरिती। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 40 मरीजन जो हयाती भिड़काए वियो। फौतन जो अंग वधी 12,066 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1008 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 5,56,519 थी वियो। फॉल केसनि जो अंग वधी 61,510 थी वियो। 5,12,943 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। PDM पारां अॼु हैदराबाद में जलसे जूं तयारियूं मुकमिल। PDM सियासी पावर शो करण लाइ तयार। हटड़ी बाईपास ते कुर्सियूं लॻाए मैदान बि सजायो वियो। जलसे खे बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़ल रहमान ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। जिन माण्हुनि ख़िलाफ़ अरबे रुपयनि जा करप्शन केस हली रहिया आहिनि उहे एनआरओ पिया घुरनि। जिन माण्हुनि जूं पर डे में अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं आहिनि उहे जवाब नथा ॾेई सघनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब न चवणु आहे त जेका क़ौम सुठी ऐं ख़राब जी तमीज़ ख़तमु कंदी आहे उहा क़ौम तबाह थी वेंदी आहे। कराची जे गुलशन हदीद लिंक रोड ते पुलिस जो ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जे ॾुआरी सुल्तान रूम उर्फ़ कोड़ो बादशाह खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल हो। फ़रार थियल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। लहर की वेझो बाईपास ते कोर्ट जो मोटरसाइकिल सां टक्कर। हादसे में मोटरसाइकिल सवार नौजवान मुनीर सुमरो फौत। ऐं सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते गुजर नाले ते हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। रेंजर्स ऐं पुलिस जी निगरानी में केतिरा ई दुकान ऐं घर ड्राए पट कया विया।